अॼु बाप दादा चवनि था विश्व परिवर्तन जे लाइ सर्व जी हिकु ई वृत्ति जो थियणु आवश्यक आहे। 21/11/79 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा चारों ओर जे ॿारनि जे चैतन्य चित्रनि द्वारा व हर हिक जी चेहरे द्वारा विशेष ॿ ॻाल्हियूं चेक करनि पिया। अॼु बाप दादा चारों ओर जे ॿारनि जे चैतन्य चित्रनि द्वारा व हर हिक जे चेहरे द्वारा विशेष ॿ ॻाल्हियूं चेक करनि पिया। हर हिकु बार सेंस ऐं इसेंस में केसि ताईं संपन्न थियो आहे। बाबा ॾिसनि पिया कि हर हिकु बार सेंस ऐं इसेंस में केसि ताईं संपन्न थियो आहे, अर्थात ज्ञान संपन्न ऐं सर्वशक्ति संपन्न केसि ताईं ठहिया आहिनि। सेंस ऐं इसेंस मतलब ज्ञान ऐं शक्ति संपन्न, जेके रूप पसंद चइबो आहे। रूप पसंद अर्थात सेंस ऐं इसेंस मतलब ज्ञान भी हुजे ऐं शक्ति भी हुजणी खपे। अॼु बाप दादा रूहानी ड्रिल कराइनि पिया। ये हिकु सेकंड में संगठित रूप में हिकु ही वृत्ति द्वारा वाइब्रेशन द्वारा वायुमंडल के परिवर्तन करे सकता है ना। सभी आत्माएं इकट्ठी थी करे हिकु ही संकल्प हिकु ही वृत्ति द्वारा, अरे बाबा जी ने वृत्ति में सदा रहे कि सब भाभा आहियूं, त हिकु ही वृत्ति कि सब भाभा आहियूं ऐं हिकु ही वाइब्रेशन शांति शांति द्वारा वायुमंडल की या कहिड़ो भी संकल्प करे ओड़ो वाइब्रेशन फैलायूं त वायुमंडल के परिवर्तन करे सघंदा आहियूं। नंबरवार हर इंडिविजुअल पंहिंजे पंहिंजे पुरुषार्थ प्रमाण महारथी पंहिंजे वाइब्रेशन द्वारा वायुमंडल के परिवर्तन कंदा रहंदा आहिनि न। त दुनिया में कहिड़ो भी वायुमंडल वातावरण ठहियल हुजे, लेकिन असां चाहियूं त हाणे वायुमंडल के ओड़ो परिवर्तन करे सघूं संगठित रूप में। इंडिविजुअल पंहिंजे पंहिंजे पुरुषार्थ प्रमाण महारथी पंहिंजे वाइब्रेशन द्वारा वायुमंडल के परिवर्तन कंदा रहंदा आहिनि, लेकिन विश्व परिवर्तन जी संपूर्ण कार्य जी समाप्ति में संगठित रूप में हिकु ही वृत्ति ऐं वाइब्रेशन खपे। जो बाबा चवनि था कि विश्व परिवर्तन में संपूर्ण कार्य जी समाप्ति में संगठित रूप में हिकु ही वृत्ति ऐं वाइब्रेशन खपे। संगठित रूप में सभिनि जी हिकु ही वृत्ति हुजे ऐं ओड़ा ही वाइब्रेशन भी फैलनि। थोड़ी सी महान आत्माउनि जी व तीव्र पुरुषार्थी महारथी ॿारनि जी वृत्ति वाइब्रेशन द्वारा काथे काथे सफलता थींदी रहंदी आहे, है ना। थोड़े थोड़े ॿारनि द्वारा सफलता थींदी रहंदी आहे। बाबा चवनि था लेकिन हाणे अंत में सर्व ब्राह्मण आत्माउनि जी हिकु ही वृत्ति जी अंगुली खपे न। हाणे सर्व ब्राह्मण अंत में जॾहिं एॾी पूरी दुनिया जो परिवर्तन त उन अंत समय में सर्व ब्राह्मण परिवार आत्माउनि जी
हिक ही वृत्ति जी अंगुली खपे, हिक ही संकल्प जी अंगुली खपे, तॾहिं ही बेहद जो विश्व परिवर्तन थींदो। वर्तमान समय विशेष अभ्यास हिन ॻाल्हि जो खपे। जीअं कोई सुगंधित वस्तु सेकेंड में पंहिंजी खुशबू फैलाए ॾींदी आहे न, जीअं गुलाब जो इसेंस विझण सां सेकेंड में चारों ओर वायुमंडल में गुलाब जी खुशबू फैली वेंदी आहे। सेकेंड में वायुमंडल में गुलाब जी खुशबू फैली वेंदी। तॾहिं हाणे त बाबा चवनि था सभी अनुभव कंदा आहिनि कि गुलाब जी खुशबू ॾाढी सुठी अचे थी। सभी न चाहींदे हुए भी अटेंशन वेंदो आहे सभिनि जो कि खुशबू काथां थी अचे, है न। ईअं भी भिन्न भिन्न शक्तियुनि जो इसेंस, शांति जो, आनंद जो, प्रेम जो तव्हां संगठित रूप में सेकेंड में फैलायो। निंद्रा दी जीत जो, आलस्य अलबेलोपन मुक्त जो। छो जे हाणे ठंड में माण्हुनि खे आलस ईंदो, निंड ईंदी, है न। हेॾा ॾींहं भक्ति करे पूजा पाठ करे हाणे सभु माण्हू थकी विया आहिनि त निंड ईंदी आहे न। इहे समय हाणे त दुनिया उन ॾींहुं बाबा थी न हाणे दुनिया जी छा पुकार आहे, त उन हिसाब सां असांखे संगठित रूप में सेकेंड में अलॻि अलॻि गुणनि जी, अलॻि अलॻि शक्तियुनि जी वाइब्रेशन फैलायो। शक्तियुनि जो एसेंस, शांति, आनंद, प्रेम, इन्हनि जो संगठित रूप में वाइब्रेशन फैलायो। जंहिं एसेंस जो आकर्षण चारों ओर जी आत्माउनि खे अचे ऐं अनुभव करनि कि काथां खां इहे शांति जो एसेंस व शांति जा वाइब्रेशन अचनि था, है न। हिन एसेंस जो आकर्षण चारों ओर जे आत्माउनि खे अचे ऐं अनुभव करनि कि काथां खां ये शांति जो एसेंस, शांति जा वाइब्रेशन अचनि था। असां सभु संगठित रूप में उहो फैलायूं ऐं माण्हुनि खे उहा अनुभव थिए कि काथां खां थो अचे ये वाइब्रेशंस। जीअं अशांति खे अगरि शांति मिली वञे व प्यासे खे पाणी मिली वञे त हुनजी अखियूं खुली वेंदियूं आहिनि न, बेहोश आहे होश में अची वेंदो आहे। ईअं हिन शांति व आनंद जी इसेंस जा वाइब्रेशन सां अंधे जी बाबा चवनि था जीअं माण्हुनि खे शांति मिली वेंदी आहे, त सोचता है न अशांति खे अगरि शांति मिली वञे, प्यासे खे पाणी मिली वञे त हुनजी अखियूं खुली वेंदियूं आहिनि न, बेहोश सां होश में अची वेंदा। ईअं हिन शांति व आनंद जी सेंस जी वाइब्रेशन सां अंधे जी औलाद, अंधे जी तीसरी अख खुली वञे, है न। अंधे जी औलाद, अंधनि जी टी अख खुली वञे। अज्ञान जी बेहोशी सां हिन होश में अची वञनि कि केरु आहिनि, के कंहिंजा ॿार आहियूं, ये कहिड़ो परम पूज्य आत्मायूं आहिनि। ईअं रूहानी दिल करे सघंदा आहियो त बाबा असांखे चवनि था कि हीअं असांखे रूहानी ड्रिल करणी आहे।
एतिरी शक्तिशाली स्थिति में स्थित रही करे असांखे छा करिणो आहे? अज्ञान जी बेहोशियुनि सां हिन होश में अचनि कि इहे केरु आहिनि, कंहिंजा ॿार आहिनि, कहिड़ी परम पूज्य आत्मायूं आहिनि। अहिड़ी रूहानी ड्रिल करे सघंदा आहियो। हाणे बाबा असांखे चवनि था सेंस ऐं इसेंस जो बैलेंस। जॾहिं द्वापर खां रजोगुणी ऋषि मुनि भी पंहिंजे तत्व योग जी शक्ति सां पंहिंजे आसपास शांति जा वाइब्रेशन फैलाए सघंदा हुया, ये भी असांजी रचना है न। तव्हां सभु मास्टर रचयिता आहियो न। उहा हद जे जंगलनि खे शांत कंदा हुया, है न। ईअं शांत करण जो का ब्रह्म मां तत्व योगी हुया न, त उहो ब्रह्म मां तत्व बाबा चईंदा आहिनि कि उहो त ब्रह्म मां तत्व खे यादि करे शांती फैलाईंदा हुया। ऐं असां त रचयिता आहियूं, उहो हद जे जंगलनि खे शांत कंदा हुया। तव्हां राजयोगी छा बेहद जे जंगल में शांति व शक्ति व आनंद जा वाइब्रेशन न फैलाए सघंदा आहियो, है न। वो त थोड़े से जंगल में कंदा हुया, त असां छा पूरे विश्व में बेहद जे ये बाबा चईंदा आहिनि न, ये जंगल आहिनि, सभु हिक ॿिए खे कांटो ई मारदा रहंदा आहिनि। त हिन बेहद जे जंगल में शांति व शक्ति व आनंद जा वाइब्रेशन न फैलाए सघंदा आहियो। त बाबा चवनि था इन रीति चेक करो कि मां उहा गुरु संत सन्यासी त पहिरियों पंहिंजे पेर जाते रहंदा हुया, उन्हनि कंहिंखे हिमत बि न हुई कि ईअं करनि, लेकिन हाणे त असांखे शिव बाबा एॾो राजयोग सिखाइनि था त असां पूरे विश्व जे जंगल खे शांति शक्ति व आनंद जा वाइब्रेशन न फैलाए सघंदा आहियूं। हाणे ये अभ्यास जो दृढ़ संकल्प, निरंतर जो संकल्प करो। हर मास में जे इंटरनेशनल योग जो अभ्यास त शुरू कयो, लेकिन हाणे ये अभ्यास ज़्यादा वधायो। जीअं बसंत रूप जी व्यंग मार्ग जी सेवा मेले, कॉन्फ्रेंस व योग शिविर कंदा आहियो न। जीअं बसंत रूप जी व्यंग मार्ग जी सेवा मेलो, कॉन्फ्रेंस योग कंदा आहियो। हिकु ई समय संगठित रूप में अनेकनि खे संदेश ॾींदा आहियो, व अखबार द्वारा, टीवी द्वारा, रेडियो द्वारा हिकु ई समय अनेकनि खे संदेश भी ॾींदा आहियो। ये ही महान रूप बाबा चवनि था जीअं ये सभु संगठित रूप में कंदा आहिनि त छा थींदो आहे? कॉन्फ्रेंस में संगठित रूप में अनेकनि खे संदेश ॾेई छॾियो था, है न। ये ही रूप अथवा याद बैलेंस ये ही रूप अथवा याद बल द्वारा, श्रेष्ठ संकल्प जे बल द्वारा अहिड़ी व्यंग मार्ग जी सर्विस करो। जी स्थूल में सर्विस कंदा आहियो न, ये ही हाणे सूक्ष्म में भी बाबा जे याद जे बल, श्रेष्ठ संकल्प जे बल द्वारा अहिड़ी व्यंग मार्ग जी सर्विस करो।
इन जी बि नई नई इन्वेंशन कढंदा वञो। बाबा चवनि था इन जी बि नई नई इन्वेंशन कढंदा वञो कि कीअं सभु मिली करे हिकु ई संकल्प सां सेवा करो। जॾहिं रूप बसनि ॿिन्हिनि जी सेवा जो बैलेंस थी वेंदो तॾहिं अंतिम समाप्ति थींदी। रूप पसंद अर्थात ज्ञान योग दोनों ॿिन्हिनि जी सेवा जो बैलेंस थी वेंदो तॾहिं अंतिम समाप्ति थींदी। हिन जे लाइ सर्व संगठित रूप जो पुरुषार्थ कहिड़ो आहे ॼाणंदा आहियो? हुन पुरुषार्थ जो वर्णन व चित्र बाबा चवनि था कि जॾहिं रूप पसंद ॿिन्हिनि जी सेवा जो बैलेंस थी वेंदो तॾहिं अंतिम समाप्ति थींदी। हिन जे लाइ सर्व संगठित रूप जो पुरुषार्थ कहिड़ो आहे ॼाणंदा आहियो? हुन पुरुषार्थ जो वर्णन ऐं चित्र अञा ताईं भक्ति में हलनि था। कहिड़ो आहे पुरुषार्थ जो चित्र ऐं गायन छा आहे? हीअं संगठित रूप में सेवा करण जो। समाप्ति जो चित्र छा ॾेखारे मिलंदो? स्थापना जो चित्र छा ॾेखारे मिलंदो? स्थापना कहिड़ो पुरुषार्थ जो चित्र व गायन छा आहे? समाप्ति जो। स्थापना जे वर्णन जो चित्र बि उहो ई, समाप्ति जो बि चित्र हुई। ब्रह्मा ब्राह्मणनि सां गॾु छा कई? यज्ञ रचई त स्थापना जो चित्र यज्ञ रचई ऐं समाप्ति में बि यज्ञ में सर्व प्रकार जी बाबा चवनि था यज्ञ रचियो त स्थापना जो चित्र बि यज्ञ रचियो, समाप्ति में बि यज्ञ में सर्व ब्राह्मणनि जो संगठित रूप में स्वाहा जो दृढ़ संकल्प जी आहुति पए तॾहिं यज्ञ समाप्त थींदो। अर्थात विश्व परिवर्तन जो कार्य समाप्त थींदो। हाणे विश्व परिवर्तन जो कार्य समाप्त कॾहिं थींदो? जॾहिं असां सर्व ब्राह्मण संगठित रूप में स्वाहा कंदासीं। सर्व ब्राह्मण संगठित रूप में स्वाहा कंदासीं त पुरुषार्थ कहिड़ो रहियो? हिकु शब्द जो पुरुषार्थ रहियो। कहिड़ो? स्वाहा। जॾहिं स्वाहा थी वेंदो आहे त हा शो त बाबा चवनि था कि हाणे ख़ुदि खे असांखे कहिड़ो संगठित रूप में करणो आहे? स्वाहा। हिकु शब्द जो पुरुषार्थ रहियो आहे। कहिड़ो? स्वाहा। जॾहिं स्वाहा थी वेंदो आहे त हाय हाय जे बजाए आहा थी वेंदो। परिवर्तन थी वियो न। शब्द चइण में बि मज़ो ईंदो आहे। हाणे पंहिंजे पाण खां पुछो सर्व ॻाल्हियुनि में स्वाहा कयो? सभु पुराणे स्वभाव संस्कार चाल चलन व्यवहार दृष्टि वृत्ति बोलचाल रावण जी सभु ॻाल्हियुनि खे स्वाहा करे छॾियो। हिकदमि नया असां आत्मायूं नई सृष्टि है न। स्वाहा करणु ईंदो आहे? बाबा प्रश्न पुछो स्वाहा करणु ईंदो आहे? बाबा चवनि था कि हाणे स्वाहा शब्द जो पुरुषार्थ करो। पंहिंजो सभु कुझु पुराणा संस्कार स्वभाव पुराणे चलन जा तिल व जौ स्वाहा कंदव तॾहिं यज्ञ जी समाप्ति थींदी।
ये जेको पुराणी दुनिया खे परिवर्तन करण जो यज्ञ हले तो, जो शिव बाबा अची करे स्थापना कई अथई, ये कॾहिं समाप्त थींदो जॾहिं सत्य त्रेता में अचण वारी आत्मायूं तैयार थी वेंदियूं। उन में बि जॾहिं मुख्य आत्मायूं जेकी सतयुग में ऊच पद पाइण वारियूं आहिनि, सतयुगी दुनिया जो राज्य भाग्य जंहिंखे मिलण वारो आहे, उन्हनि मां जो आत्मायूं आहिनि, जॾहिं उहे पंहिंजे पुराणे संस्कार स्वभाव चाल चलन जा तिल व जौह बाबा जी यज्ञ में स्वाहा करे छॾियूं कि बसि हाणे मुंहिंजी कोई भी पुराणी सोच बोल चाल व्यवहार संस्कार स्वभाव जो नामो निशान मुंहिंजो आत्मा में न रहंदो, तॾहिं सम्झो यज्ञ जी समाप्ति थी वेंदी। तिल ऐं जो यज्ञ में विझंदा आहियूं न, जॾहिं यज्ञ जी समाप्ति थींदी आहे, सभु इकठो स्वाहा करे ॾींदा आहिनि, तॾहिं ही यज्ञ सफल थींदो आहे। अगरि हिकु बि आहुति न पई त सुठो न मञंदा आहिनि, अगरि हिकु बि आहुति न पई त सुठो न मञंदा आहिनि। त बाबा जी यज्ञ में असांखे छा स्वाहा करिणो आहे? पुराणे संस्कार स्वभाव चाल चलन व्यवहार स्मृति सभु विकार बुरायूं। हाणे छा कंदव? अगरि कोई चईंदो बि आहे ख़त्म करो स्वाहा करो त छा कंदा आहियो? स्वाहा करण जे बजाए संवाद हली वेंदो आहे, डिस्कशन हलंदो आहे। बाबा चवंदा आहिनि कि हाणे अगरि कंहिंखे चओ न कि भई हाणे ॻाल्हि ख़तमु करो न, अगरि कोई ॻाल्हि थी वई, कंहिं चयो, कंहिं ग़लती कई, चईंदा न हाणे ख़तमु करो स्वाहा करो, त हुन जे बदिले छा कंदा आहिनि? डिस्कशन कंदा रहंदा आहिनि, है न। कंहिंखां ग़लती थी वई, कंहिं ग़लति ॻाल्हाए छॾियो त ॻाल्हाए छॾियो। सभु में कोई न कोई विकार बुरायूं आहिनि, कमी कमज़ोरी आहिनि, चलो हिन चई छॾी छा कंदासीं हाणे, है न। स्वाहा करण जे बजाए डिस्कशन करण सां छा मतिलबु? थी त वियो, चीज़ गुम थी वई, चीज़ टुटी पई, महांगी चीज़ अची वई, के चीज़ ख़राबु करे छॾियईं, के उल्टो सुल्टो ॻाल्हाए छॾी, हिन जो मतिलबु उहो थोड़ी कि उहो ख़राबु थी वियो, है न। कंहिं अगरि असांखे कंहिं विकार बुराइनि जे वश थी करे कंहिं असांखे कुझु चई बि छॾियो त चई छॾियो, है न। त इन जो मतिलबु इहो थोड़ी कि हुन खां पोइ उहो ख़राबु थी वियो। चईंदा आहिनि न, जॾहिं खां हिन इहे चए अथई त दिलि ताईं उतरी वियो, है न। पोइ उहा जेकी उहो हिक ॿिए सां जो संबंध हुयो उहो वापसि उन लेवल ते अचण में टाइम लॻाईंदो, त ग़लती असांजी, है न। असां छो त सोचूं कि कोई चीज़ कलयुगी दुनिया में रहंदे हुए बाबा जो ॿार ठहिण खां पोइ त असांखे हेठि न उतरणो आहे, लेकिन कलयुगी दुनिया में त माण्हू हर हिक में कुझु न कुझु आहे सी। हाँ, बाबा जी यज्ञ में बाबा चईंदा आहिनि न कि बाबा जी श्रीमत ते हलंदे हलंदे कोई श्रीमत जे विपरीत कमु कयो त उहो सिधी हेठि थी वेंदी आहे, पोइ वापसि पुरुषार्थ करिणो पवंदो। हिन जो मतिलबु इहो थोड़ी कि उहो वापसि ओड़ो ठही न सघंदो आहे। हा, अगरि विकार में वियो त ओड़ी स्टेज लाहिण में मुश्किल थींदी आहे। बाक़ी त नंढी नंढी भूलियूं जेकी थींदियूं आहिनि उन्हनि खे असांखे बि ईअं न सोचणो आहे कि हीअ दीदी या हीअ दादी या हीअ भेण त हीअं कंदी आहे त हीअ सुठी न आहे, न। उहो कॾहिं बि पंहिंजी उहो बुराई खे पुरुषार्थ करे ख़तमु करे अॻियां वधी सघंदी आहे। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि कंहिंजी ग़लती बि न ॾिसो। असां त ॾिसी करे पंहिंजे दिमाग़ में ईअं लाहे छॾंदा आहियूं कि फलानी अहिड़ी आहे, लेकिन हुन पुरुषार्थ करे पंहिंजी ग़लती खे सुधारे बि छॾी,
ऐं अॻियां बि वधे ऐं असां अञा ताईं सोचूं था उहो अहिड़ी आहे। त बाबा असांखे चवनि था स्वाह करण जे बजाए डिस्कशन न करिणो आहे। हाणे संवाद वॾा सुठा थींदा आहिनि, उहे संवाद ॾाढा सुठा थींदा आहिनि, डिस्कशन उनजो विषय छो कीअं थींदो आहे, भई ईअं छो थियो, हिन ईअं छो कयईं, हिन कीअं कयईं, अहिड़े संवाद या डायलॉग ॾाढा हलंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि बाप दादा वटि वतन में रेडियो ते ॾाढा ईंदा आहिनि, बाप दादा वटि वतन में रड़ियूं ॾाढियूं ईंदियूं आहिनि, कॾहिं कंहिं स्टेशन सां कॾहिं कंहिं स्टेशन सां। मतिलबु बाबा वटि ॾाढी सारी आवाज़ूं ईंदियूं आहिनि, कॾहिं कंहिं जॻह तां कॾहिं कंहिं जॻह तां। हुन समय जा चित्र ऐं एक्शन्स कीअं लॻंदा हूंदा, है न। इमेजिन करो बाबा मथे वेठा आहिनि, बाबा न सम्झो घर में कोई वॾो मथे वेठो आहे ऐं हेठि ॿार कंहिं ॻाल्हि ते कुझु न कुझु चवनि था करनि था, मथे आवाज़ पहुचे थी कि छा चवनि था, छा करनि था, है न। त चित्र त साम्हूं अची वेंदो आहे न, केरु छा चए थो, कीअं करे थो। त हुन समय जा चित्र ऐं एक्शन कीअं लॻंदा हूंदा, जीअं तव्हांजी दुनिया में टीवी ते मिकी माउस जो खेल ईंदो आहे न, ईअं कॾहिं नैन वॾा थी वेंदा आहिनि, कॾहिं मुख वॾो थी वेंदो आहे, कॾहिं ॾाढा तीव्र गति सां उतरती कला जी सीढ़ी टप टप करे उतरंदा आहिनि। बाबा इहा असांजी आत्मिक स्थिति जो हाल था ॿुधाइनि। मिकी माउस जो खेल जीअं हलंदो आहे न, मिकी माउस जे खेल में कीअं थींदो आहे, कुझु बि करे सघंदा आहिनि हुन में, है न। त हिते बि बाबा मथे वेही ॾिसंदा आहिनि, कॾहिं ॿारनि जा नैन वॾा थी वेंदा आहिनि, मतिलबु देह खे ॾिसण में, कॾहिं मुख वॾो थी वेंदो आहे, मतिलबु ज़्यादा ॻाल्हाइण में, कॾहिं त बाबा चवनि था पुरुषार्थ में ॾाढो अॻियां हलंदा आहिनि, कॾहिं उतरती कला जी सीढ़ी टप टप करे उतरदा ईंदा आहिनि, कॾहिं माया जे तूफ़ान में उड़ी वेंदा आहिनि, बैलेंस न रखंदा आहिनि। त यश बाप ब्रह्मा मां मथे वेही करे अञा ताईं सभिनि जो खेल ॾिसंदा रहंदा आहिनि, है न। जीअं ॾिसो पहिरियों शिव बाबा हेठि ईंदा हुया, ब्रह्मा बापू बाप दादा ॿई हेठि ईंदा हुया, अव्यक्त बाप दादा। हाणे भले ई उहे ॿई हेठि उन विधि सां न ईंदा आहिनि, लेकिन अञा बि अगरि असां बाबा सां योग लॻाईंदा आहियूं, कोई किथे बि बाबा सां योग लॻाईंदो हूंदो त हुतां जी सभु ॻाल्हियूं बाप दादा ॼाणे सघंदा आहिनि। त हाणे पहिरियों बाबा ईंदा हुया, हाणे असां सिखी विया आहियूं कि भई कीअं बाबा खे यादि करिणो आहे। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि न, अव्यक्त स्थिति जो साकार जो अनुभव करायो, अव्यक्त जो बि बाबा एॾो सारो अनुभव कराई त जीअं जेका अञा ताईं अव्यक्त बाप दादा सां हुन रीति मिलन मनाईंदा हूंदा, उन्हनि द्वारा बाप दादा हिन सृष्टि ते, हिन ब्रह्मण परिवार में, हिन चारों ओर दुनिया में छा थिए थो, वो बाबा अञा बि ॾिसंदा आहिनि, उन अनुसार असांखे सकाश बि ॾींदा आहिनि, असांजी मदद बि कंदा आहिनि। त जेका बि निमित वॾा आत्मायूं आहिनि, ईअं न कोई सेंटर ते जेकी वॾियूं दीदियूं आहिनि उहे ई वॾियूं आहिनि। घर बाबा चईंदा न, घर गृहस्थी, गांव विदेश, काथे बि कोई ॿार अगरि विधि पूर्वक बाबा खे यादि कंदा आहिनि, उन्हनि द्वारा बाबा जो कार्य अञा बि हले थो।
न अलाए कंहिं झोपड़ी में बि कोई माता अगरि एॾी सुठी रीति बाबा खे यादि कंदी हूंदी त उन द्वारा यज्ञ हले थो, है न। छोजी हाणे बाबा जो कार्य कीअं थो हले, उन्हनि आत्माउनि द्वारा जो बाबा खे विधि पूर्वक यादि कंदियूं आहिनि, उन्हनि द्वारा बाबा पूरे विश्व जे बारे में पतो करे, मतिलबु छा थिए थो, कीअं थिए थो, अञा अॻियां छा थियणो आहे, बाबा खे पतो त आहे। लेकिन बाबा खे उहो कमु करण में, माण्हुनि खे सकाश ॾियण में, सृष्टि ते त कंहिं न कंहिं माध्यम सां त ॾींदा न। त उहो बाबा असांखे चवनि था कि मां अञा बि ॿारनि खे वेही मथे वेही ॾिसंदो आहियां कीअं मिकी माउस जो खेल खेॾनि था। कॾहिं वॾा नैन, कॾहिं मुख वॾो, कॾहिं तीव्र गति सां उतरती कला जी सीढ़ी टप टप करे ईंदा आहिनि, कॾहिं माया जे तूफ़ान में उड़ी वेंदा आहिनि, बैलेंस न रखी सघंदा आहिनि। हाणे हाणे हंसदा आहिनि, हाणे हाणे रोईंदा आहिनि। ईअं बाप दादा बि कई खेल ॾिसंदा रहंदा आहिनि। जीअं ॿुधण में हसी ईंदी आहे न, त करदे समय स्वयं ते बि हसी अची वञे त समाप्त थी वञनि। त ॿुधायो, स्वाहा न कंदा आहिनि, लेकिन छा कंदा आहिनि, डिस्कशन कंदा आहिनि। लेकिन उन समय सां साक्षी थी करे ख़ुदि खे बि ॾिसूं कि अरे मां छा थी करां, मां फालतू में हिन ॻाल्हि जे बारे में एॾो सोचां थी, है न। कॾहिं कोई कंहिंसां असांजी कोई डिस्कशन थो थिए, कोई आर्ग्यू थो थिए, या असां कॾहिं कंहिं ॻाल्हि जे बारे में ख़ुदि ई एॾो मनन चिंतन में करे टेंशन में व्यर्थ संकल्प जे तूफ़ान में फसी वेंदा आहियूं। उन समय साक्षी थी करे ख़ुदि खे ॾिसो, अरे मां त किथे फसी हुयमि, है न, के गुड़ियनि जे खेल में फसी हुयमि, छॾो त छुटे। त हिन रीति असांखे स्वाहा करणो, सहयोग सां स्वाहा। अगरि के जे कुझु पुराणा संस्कार रही आहिनि उहा स्वयं स्वाहा न करे पाईंदा आहिनि, त संगठित रूप में सहयोगी ठहो। कीअं ठाहींदा? अगरि करण वारो करे थो या ॻाल्हाइण वारो ॻाल्हाए थो, त ॿुधण वारा ॾिसण वारा ॾिसनि न, ॿुधनि न, त उनखे करण बि समाप्त थी वेंदो, है न। बाबा चवनि था हाणे ॿियनि खे सहयोग ॾियो। अगरि कोई पंहिंजे पुराणे संस्कार कंहिंजा रहिजी आहिनि, हू स्वाहा नथो करे सघे, त तव्हां छा करो, अगरि करण वारो करे थो, ॻाल्हाइण वारो ॻाल्हाए थो, त ॿुधण वारो ॾिसण वारो ॾिसे न, ॿुधे न, उनखे समाप्त करे छॾे। कोई अगरि कंहिंजी अञा ताईं बि ग्लानी करण जी आदत आहे, असांखे पतो आहे उहो ग्लानी थो करे, त असां इंट्रस्ट सां ॿुधो ई न, असां उहो कंदो रहे, असां ॿियो ई उन जे लाइ शुभ भावना कंदा रहूं कि अभी हिन ग्लानी करण जे संस्कार सां मुक्त थी वञे, है न। त इहो थियो उनखे सहयोग ॾियणु, है न। ॿुधाइण वारो त ॿुधाए थो, लेकिन असां हुन समय छा संकल्प करूं कि हिन जो इहो बुरो स्वभाव संस्कार ख़तम थी वञे। कोई गीत ॻाइण वारो ॻाए थो, डांस वारो डांस करे थो, ॾिसण वारा ॿुधण वारा कोई न हुजे, त स्वतः ई समाप्त थी वेंदो न। कोई ॻाइण वारो ॻाए थो, नचण वारो नचे थो, कोई ॾिसे ई नथो, त उहो बि समाप्त करे छॾंदो। ईअं सहयोग ॾियो, हिनखे चइबो आहे स्वाहा। जॾहिं ईअं सहयोगी ठहींदव, तॾहिं ई संगठित रूप में विश्व परिवर्तन करे सघंदव। जॾहिं ईअं हिक ॿिए जो सहयोगी ठहींदव न, तॾहिं छा करे सघंदव, विश्व परिवर्तन करे सघंदव। सेंस सां गॾु इसेंस बि खपे।
लेकिन जॾहिं संपर्क में ईंदा आहियो, कार्य व्यवहार में ईंदा आहियो, सेंस मतिलबु ज्ञान सां गॾु शक्ति बि खपे। लेकिन बाबा चवनि था जॾहिं संबंध संपर्क में ईंदा आहियो, कार्य व्यवहार में ईंदा आहियो, कर्म बंधनी प्रवृत्ति व शुद्ध प्रवृत्ति में ईंदा आहियो, त सेंस जी मात्रा ज़्यादा हूंदी आहे, इसेंस कम हूंदो आहे। मतिलबु ज्ञान बि खपे, शक्ति बि खपे। लेकिन बाबा चवनि था जॾहिं ॿार संबंध संपर्क में ईंदा आहिनि, कार्य व्यवहार में ईंदा आहिनि, कर्म बंधनी प्रवृत्ति व शुद्ध प्रवृत्ति में ईंदा आहिनि, त ज्ञान सेंस अर्थात ज्ञान त हूंदो आहे, लेकिन शक्ति न हूंदी आहे, इसेंस कम हूंदो आहे। सेंस अर्थात ज्ञान जी पॉइंट्स अर्थात समझता है ये गलत आहे, ये सही आहे। इसेंस अर्थात सर्वशक्ति स्वरूप, स्मृति समृत स्वरूप। इसेंस अर्थात सर्वशक्ति स्वरूप, स्मृति समृत स्वरूप। सिर्फ़ सेंस हुजण जे कारण ज्ञान खे विवाद में खणी ईंदा आहियो, है न। अगरि सिर्फ़ु असांखे सेंस ई हूंदो, सम्झ ई हूंदी न, त ज्ञान खे असां विवाद में खणी ईंदासीं, इहे त थींदो ई आहे, इहे त थियणो ई आहे। इसेंस सां शक्तियुनि जे आधार ते ज्ञान जे विस्तार के प्रैक्टिकल जीवन में जे सार में लाए सघंदो। बाबा चवनि था कि अगरि असां वटि सेंस सां ज्ञान आहे सिर्फ़ु, त असां विवादनि में अची वेंदासीं कि त थींदो ई आहे, ईअं त थियणो ई खपे। लेकिन अगरि शक्ति बि हूंदी त हुन ई ज्ञान जे पॉइंट खे असां सार में बि प्रैक्टिकल जीवन में लाए सघंदासीं। इन करे विस्तार व विवाद हाणे ख़तमु करो। थोड़े समय में स्वाहा करे आहा मां ऐं आहा मुंहिंजो बाबा हिन में समाइजी वञो। बाबा चवनि था थोड़े समय में स्वाहा करे आहा मैं, आहा मुंहिंजो बाबा हिन में समाइजा वञो। त सेंस और इसेंस ॿिन्हिनि जो बैलेंस रखो त हर सेकेंड स्वाहा थींदा रहंदा, है न। सेंस और इसेंस ॿिन्हिनि जो बैलेंस रखो त हर सेकेंड में स्वाहा थींदा वेंदा। भई सम्झ बि आहे, शक्ति बि आहे, त सम्झी वरितोसीं ये सोच ग़लति आहे, ये बोल ग़लति आहे, त फटाफट शक्ति स्वरूप सां स्वाहा बि थी वेंदो। संकल्प भी सेवा प्रति स्वाहा, बोल भी विश्व कल्याण प्रति स्वाहा, है ना। संकल्प भी असांजो सेवा प्रति स्वाहा हुजणो खपे, बोल भी विश्व कल्याण जे प्रति स्वाहा, मतलब उन जे प्रति हुजणो खपे। हर कर्म भी विश्व परिवर्तन प्रति स्वाहा हुजणो खपे। संकल्प में भी सब कुछ पुराणो छॾे करे हाणे सेवा प्रति स्वाहा करो। पंहिंजा बोल भी विश्व कल्याण जे प्रति स्वाहा करो। पंहिंजो हर कर्म भी विश्व परिवर्तन जे प्रति स्वाहा करो। त अब पंहिंजोपन अर्थात पुराणोपन स्वाहा थी वेंदो न। भई मुंहिंजो त आहे न हाणे विश्व जे लाइ हर संकल्प बोल कर्म, बाक़ी रहिजी वियो बाप ऐं सेवा। त सम्झो छा पुरुषार्थ करिणो आहे, छा करिणो आहे हाणे सभु कुझु पुराणो स्वाहा करिणो आहे। पुराणी रीति सोचणु ॻाल्हाइणु करण बि स्वाहा करिणो आहे। हाणे सोचणु ॻाल्हाइणु करणु विश्व कल्याण जे, विश्व परिवर्तन जे प्रति हुजणो खपे। पंहिंजी देह जी स्मृति भी सहित स्वाहा करे छॾियो। ऐं ख़ुदि खे बि छा सम्झो, आत्मा सम्झो।
तॾहिं हिकु सेकेंड जे वाइब्रेशन द्वारा वायुमंडल खे परिवर्तन करे सघंदा। त हाणे असांखे हिकु सेकेंड में विश्व जे कल्याण जे अर्थ असां कोई बि संकल्प करूं हुन सां पूरे विश्व जो कल्याण थी वञे। इन जे लाइ असांखे पुराणोपन सभु स्वाहा करिणो आहे। तॾहिं असां हिकु सेकेंड में विश्व जे वाइब्रेशन खे परिवर्तन करे सघंदा आहियूं, वायुमंडल खे। तॾहिं असां पूरे विश्व जे वाइब्रेशन द्वारा वायुमंडल खे परिवर्तन करे सघंदा आहियूं। त हाणे असांखे ये कार्य करिणो आहे। कॾहिं करे सघंदासीं असां? हिकु सेकेंड में वाइब्रेशन द्वारा वायुमंडल खे परिवर्तन कॾहिं करे सघंदा आहियूं? जॾहिं असां पुराणो सभु कुझु स्वाहा करे छॾींदासीं। ईअं सदा समृद्ध, सदा सर्व जे परिवर्तन करण में सहयोगी, सेंस ऐं इसेंस जो बैलेंस रखण वारा, विश्व परिवर्तन जी हिकु ई धुन में रहण वारा, पाप ऐं सेवा द्वारा कोई भी ॻाल्हि, पाप ऐं सेवा ॿियो कोई ॻाल्हि ई न, अहिड़ी आत्मायूं, अहिड़ी स्थिति में हलण वारियूं, अहिड़ी बापसमान महान आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। हुबली पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। सदा बाप ऐं सेवा में मग्न रहंदा आहियो। जो सदा बाप ऐं सेवा में तत्पर रहंदा आहिनि उन जी निशानी छा हूंदी? उहो हूंदा विघ्न विनाशक। कोई भी विघ्न उन्हनि जी लग्न खे मिटाए न सघे। कोई भी तूफ़ान हुन जागती जोत जो, कोई भी तूफ़ान हुन जागती जोत खे बुझाए न सघंदो। जो सदा बाप ऐं सेवा में रहंदा आहिनि उहे सदा विघ्न विनाशक हूंदा आहिनि, लग्न में मग्न हूंदा आहिनि। कोई भी तूफ़ान उन्हनि जी जागती जोत खे बुझाए न सघंदा आहिनि। ईअं जागती जोत आहियो। बाबा सां जो लग्न लॻी आहे, कंहिं भी ॻाल्हि जे कारण असांजी लग्न छुटी त न वेंदी आहे। त बाबा असांखे चवनि था कि अहिड़ी जागती जोत ठहिया आहियो। अखंड ज्योति आहे। भक्ति में भी तव्हांजे चित्रनि जे अॻियां अखंड ज्योति जलाईंदा आहिनि। छो जलाईंदा आहिनि? चैतन्य स्वरूप में अखंड ज्योति स्वरूप रहिया आहियो, तॾहिं अखंड ज्योति जो यादगार आहे। हाणे मंदिरनि में जो अखंड ज्योति जॻाईंदा आहिनि हुन जो यादगार छा आहे? कि उहा देवी जी आत्मा या उहा देव जी आत्मा सदा ही जागती जोत रही। संगम युग ते ज्योति जे अॻियां कोई आवरण त न ईंदो आहे, न तूफ़ान हिलाईंदो त न आहे न। पंहिंजो भी स्वरूप ज्योति, बाप भी ज्योति ऐं घर भी ज्योति महतत्व। ये सदा यादि रखो, मां भी ज्योति, बाप भी ज्योति, घर भी ज्योति महतत्व। त सिर्फ़ ज्योति शब्द भी यादि रखो त सॼो ज्ञान बुद्धि में अची वेंदो। यही हिकु ज्योति शब्द जी सौगात खणी वञो त सहज विघ्न विनाशक थी वेंदा। अच्छा, हुबली निवासिन पंहिंजे घर में छा बाबा चवनि था, हुबली निवासी आत्माउनि खे हुबली निवासिन पंहिंजे घर में शिवालय ठाहियो आहे। हुबली निवासिन पंहिंजे घर में शिवालय ठाहियो आहे। अर्थात सदा मां ज्योति, बाप ज्योति, मां ज्योति, मां तत्व में रहण वारी आत्मा। ईअं सम्झो आहे
पहिरियों शिव जे पुजारी रहिया आहियो, हाणे स्वयं शिववंशी ठही विया आहियो। साउथ वारा वैसे बि शिव खे ॾाढो मञंदा आहिनि। अधिकारी ठही विया आहियो न, हाणे कुझु बि मांगण जी चीज़ न आहे, सर्व खजाना स्वतः प्राप्त थी विया आहिनि न। हाणे अधिकारी ठही करे अनेकनि खे अधिकारी ठाहिण वारा आहियो न, मांगण वारा त न आहियो न। हाणे अधिकारी ठही करे अनेकनि खे अधिकारी ठाहिण वारा आहियो, मांगण वारा त न आहियो न। बाबा जा अधिकारी ॿार ठही विया आहियो न, सभु गुण शक्तियुनि ते अधिकार आहे न, कि अञा ताईं मांगदा रहंदा आहियो बाबा सां, छा करां, कीअं करां, ये सभु पुकार समाप्त। सदा जा अधिकारी ॿार। सार हाणे तंत में सर्व ब्राह्मण आत्माउनि जी हिकु ई वृत्ति जी अंगुली खपे, हिकु ई संकल्प जी अंगुली खपे, तॾहिं बेहद जो विश्व परिवर्तन थींदो। जॾहिं संगठित रूप में पुराणा संस्कार स्वभाव चलन जा तिलव जो सुहा कंदा, तॾहिं यज्ञ जी समाप्ति थींदी। त हाणे वैसे बि सभिनि जा संकल्प हलंदा हूंदा, कॾहिं पूरो थींदो? त बाबा अॼु असांखे उत्तर ॾियनि था, ये यज्ञ जी समाप्ति कॾहिं थींदी? जॾहिं असां में कोई बि पुराणोपन न रहंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।